रोशन नंढे हूंदे खां वठी जॾहिं सियासत में कोन हो मुंहिंजे नंढड़े भाउ मोहम्मद सां गॾु क्रिकेट खेॾंदो उन खां पोइ सियासत में आयो त बि हुन भेरो न भॻो असां भेरो न भॼंदा आहियूं 2010 में कैंप हई मां सीनियर मिनिस्टर मूंखे चईं मुंहिंजी कैंप अचो मां हाजी भाकुर पाए मिलियोमांसि माण्हुनि खे उन ते बि तकलीफ़ थी मुंहिंजो मां तव्हां आहियो इंतकामी माण्हू असां इंतकामी न आहियूं असां आहियूं फुकरा लाहूती जो औलाद ॻाल्हि आहे त असांजे लाइ भान त मुंहिंजो ॻोठु आहे न साईं भान सैदाबाद मुंहिंजी स्टेशन इहा डाकखाना हितां जो हाजी मोहम्मद सुरियो हूंदो हिते यादि अथई असांजा ख़त सभु हाजी मोहम्मद सुरियो केरु आहे उहो सम्झाणींदो पर दुकान असां हमारा डाकखाना भान सैदाबाद हमारा स्टेशन भान सैदाबाद हुनखे बि चवंदा आहिनि पीर तोड़े छो थो अचे ॻाल्हि न पाण असांखे सियासत में इहा फज़ीलत आणणु खपे त हिक ॿिए सां मिलण जुलण ते माण्हुनि खे ईअं न करणु खपे इहे साड़ीला माण्हू इलेक्शन में तरे कॾहिं किरंदा आहिनि कॾहिं ख़्वार थींदा आहिनि कॾहिं पार्टियूं छॾे वेंदा आहिनि असांजी अलाह जी महिरबानी आहे तकबर खां तौबा आहे तव्हां ॾिसो त जीअं पार्टी में मुंहिंजो ॾाढो आयो आहे पीर इलाही कोई साह मां उन वक़्त खां वठी जेल रेल काटे पार्टी सां वफ़ादार हुकूमत में अचणु वञणु त इहो पियो थींदी आहे रांदि कॾहिं लियाकत जो अचे थो कॾहिं को अरबा ग़ुलाम रहीम अचे थो कॾहिं हौसली शाह अचे थो कॾहिं वरी उहो साईं अब्दुल्ला शाह अचे थो कॾहिं साईं काइम अली शाह अचे थो इहा सियासत में हुकूमत अलॻि शइ आहे सरदार शाह हिकिड़ो तव्हां पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे सुलझियलु माण्हू आहे हुन जेका ॻाल्हि कई अथव पर लख जी ॻाल्हि उहो त हुन जा घटाए ॻाल्हि कई आहे असुल ॻाल्हि त इन खां किसो चढ़ियल आहे पब्लिसिटी कमीशन जेका आहे सा मां तव्हांखे छा ॿुधायां हिते मूंखे पार्टीअ मां निकिरणो कोन्हे अञा पीपुल्स पार्टी जो मुंहिंजो इनशाला मुंहिंजो लाश बि हुन झंडे में वेड़जी इनशाला दफ़न कंदा मुंहिंजा औलाद अलाह साईं हिननि खे हयाती ॾे ॻाल्हि इहा आहे त हक़ु सच चइबो मुंहिंजो त नाले में ई मज़हरुल हक़ आहे मां हाणे कूड़ त न कंदी ॿियो असां आहियूं बुनियादी सहाफ़ी हीअ जेको इसाक मेमण जेको अथव न इन जूं ख़बरूं मां छापींदो सब एडिटर मां हुउसि इबरत में हिन जूं ख़बरूं मां छा ईअं आहे बिल्कुलु आहे तव्हां ई कंदा मां नारे जो हूंदो त दादू में ग़ुलाम कादिर हाणे ॻाल्हि त मां सरदार शाह खे सलाम थो पेश कयां जेको नौजवान अदीब शाइर बि आहे पर हुन खां ॻाल्हि चढ़ियल आहे न जेको माण्हू असांजे वक़्त में यूनिवर्सिटियूं बोर्ड गवर्नर हाउस में गवर्नर वटि उन में लिखियलु आहे कानून में मूं ठाहियो हुयो अमेंडमेंट करे मुंहिंजो CM खे ॾियो पर हुन में मूं लिखियो त CM कमु घणो हूंदो अथसि उहो पंहिंजे तालीम जे वज़ीर खे उहो डेलीगेट करे सघे थो असांजे वक़्त में त कानून ते अमल न कयूं हाणे कयूं त वरी CM हाउस में हाणे CM हाउस में छा कंदा इहो त तालीम जो कमु आहे न पढ़ाए कॉलेज स्कूल रुगो गारियुनि खणण जे लाइ इम्तिहान जी रिज़ल्ट में जेकॾहिं कापियूं थींदियूं नीलाम थींदा त पोइ त ईअं ई थी थो तंहिं करे मां इहा हुनजी सरदार शाह सां मां बिल्कुलु सहमत आहियां हुन जेको वीचारे ज़मीर जे आवाज़ ते लबैक चई इहा ॻाल्हि कई आहे पर पब्लिक सर्विस कमीशन में त रेट लॻा पिया आहिनि यार तव्हां हाणे ईअं न कयो न सभु ख़बर ई आहे तव्हांखे इहो नवां पिया थियो मुंहिंजे वात मां छो था चवरायो असुल ॻाल्हि त इहा आहे न त तव्हांखे ख़बर आहे त घणा रेट आहिनि मां हिकिड़ो त मां सूबाई आहियां पर मां CEC जो मेंबर बि आहियां जेको मर्कज़ी आहे मुंहिंजे ख़्याल में बिलाल भुट्टो हिकिड़ी हक़ीक़त पसंदि वारी ॻाल्हि कई आहे त जंहिंमें CIA ऐं KGB सां असांजी एजेंसी रुगो टेक्निकल ऐं अमुन जे बहाली लाइ पाण में राब्तो करे सघनि था त पोइ इहा ॻाल्हि लिकड़ छो हुजे माण्हुनि खे ॿुधाइण त खपे न सुभाणे माण्हू ई सवाल पुछंदा अलाए छा सोचंदा लेकिन मां बिलाल भुट्टे जी ज़हानत ऐं हुनजी क़ाबिलियत जो मां अॻु में बि चयोमांसि मुंहिंजो असांखां नंढो आहे पर हींअर असांजो वॾो आहे हींअर जेको हू ॻाल्हि करे थो हू तमामु पंहिंजे नाने वांगुरु ॻाल्हाए थो हिकिड़े मां सम्झां थो त हुन जेका ॻाल्हि कई आहे हुन सही कई आहे पर उनखे तव्हां ईअं न वठो न हींअर हाणे माण्हू जेकॾहिं असां जेके मुखालिफ़ आहियूं न सियासत में रुगो सियासत में मुखालिफ़ आहियूं जॾहिं का शादी ग़मी थिए थी वञी ॾिसो त सियासतदान खे बिटा भाकुर था पाइनि ग़रीबनि खे वेड़ायूं फ़ाइदो कहिड़ो भला रोशन या इहे असांजा ग़रीब दोस्त पाड़े जा आहिनि असांजो असां पाड़ो त कोन था छॾूं मुक़ाम न मटाईंदासीं भाऊ भई जेकॾहिं सियासत में त माण्हू अॼु आहे सुभाणे ईअं लथण